ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 3 अध्याय में श्री सुखदेव जी जे मुखां ॿुधो हो त यमराज पंहिंजे दूतन खे नारायण नाले जो महात्म ॿुधाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 4थों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे दक्ष द्वारा भगवान जी स्तुति। राजा परीक्षित श्री सुखदेव जी स्वामी के चयो त हे महाराज, तव्हां देवताउनि ऐं दैतनि जी उत्पत्ति मूंखे मुख़्तसिर तरह चई ॿुधाई, लेकिन हाणे मां उहा कथा विस्तार सां ॿुधणु घुरां थो। एतिरो ॿुधी श्री सुखदेव जी चयो त हे राजा, प्राचीन वर्क जा 10 पुट परचेता नाले समंदर जे किनारे ते वञी श्री महादेव जे ज्ञान सेखारण सां परमेश्वर जो तप ऐं ध्यान करण लॻा, जिन जे वञण खां पोइ नारद मुनि जे चवण सां प्राचीन वर्क बि राज गद्दी खाली करे जंगल में हरि भॼन करण हलिया विया। तंहिं करे संदन राज जो कुझु हिसो ॿियनि राजाउनि दॿाए वरितो, मतिलब त कब्ज़े में करे वरितो। के शेर ऐं गांव फिटी वीरान थी विया। पोइ जॾहिं परचेतुनि खे हरि भॼन जे प्रताप सां परमेश्वर जो दर्शन मिलियो, तॾहिं नारद मुनि हिकिड़े ॾींहुं घुमंदे उन्हनि जे राज फिटण ऐं खसिजी वञण जो हाल वञी हिननि खे ॿुधायो। जा ख़बर ॿुधी गुस्से खां हिननि जे नक मां सुवास आग जहिड़ा निकिता। इहो हाल ॾिसी चंद्रमा नम लोचना नाले छोकिरीअ सां जा विश्वामित्र ऐं मेनका अप्सरा जी संजोग करण करे पैदा थी हुई, उन जो हिननि सां विहांउ कयो। जंहिं ॾांहुं जीअं परचेतुनि अखियूं खणी निहारियो, तीअं हरी इच्छा सां उनखे गर्भ थियो, जंहिं मां 10 महीने दक्ष नाले हिकिड़ो पुटु पैदा थियो, जंहिंखे परचेतुनि पंहिंजे पीउ जे मुल्क वसाइण ऐं सृष्टि वधाइण जी आज्ञा ॾिनी। जंहिं मानसी सृष्टिअ सां केतिरा आदमी पैदा कया, लेकिन जीअं त उन तरह स्त्रियूं ऐं पुरुष घणी तादाद में पैदा न थिया, तंहिं करे दक्ष सृष्टि वधाइण लाइ मंदराचल पहाड़ ते वञी परमेश्वर जो ध्यान करे हंस गंज नाले स्तुतर सां उन जी स्तुति कई त मां उन पुरुष खे नमस्कार थो करियां, जंहिंजो ॿिज कॾहिं घटिजे नथो ऐं माया जे गुणनि सां मिली जड़ खे चेतन बणाए थो। उहो जीव आत्मा सां नेह रखी सभिनी इंद्रियनि जो हाल ॼाणे थो ऐं इंद्रियूं संदसि भेद नथियूं ॼाणी सघनि। उन पार ब्रह्म परमेश्वर खे मां प्रणाम थो करियां, ऐं जंहिंजी कृपा सां शरीर प्राण मन ऐं ॿुधी इहे सभु पंहिंजो पंहिंजो कर्म कनि था, ऐं ज्ञानी पुरुष जंहिंजे चरणनि जो ध्यानु 8 ई पेर पंहिंजे हृदय में धारीनि था, उन अविनाशी पुरुष जी मां शरण वठां थो। ही सॼो जगत जंहिंजो पैदा कयल आहे ऐं उन जो रूप थी संदसि आसिरे रहे थो, जेको हिन जगत खां अलॻि रही पंहिंजी माया जो दख़ल उन में रखे थो, अहिड़े ईश्वर खे मां दंडवत प्रणाम थो करियां। जॾहिं दक्ष इहा स्तुति करे नारायण जीअ खे ख़ुशि कयो, तॾहिं हू सांवरी सूरत चितरभुजी मूरत शंख चकर गदा पदम धारे, पीतांबर पहिरे, किरीट मुकुट कुंडल साजे, बैजंती माला बनमाला ऐं कोशबे मणि गले में पाए गुरुड़ ते सवार थी नारद जी वग़ैरह भगत ऐं 16 पार्षद साण करे थोरो थोरो मुश्कंदो दक्ष जे साम्हूं आयो। सभई चओ जय श्री कृष्णा। अहिड़े रूप खे ॾिसी जॾहिं दक्ष ॾाढी ख़ुशीअ सां साक्षात दंडवत कई, तॾहिं भॻवान हिन खे पंहिंजो भक्त ॼाणी चयो त ए परचेतुनि जा पुट, तूं पंहिंजी तपस्या जे करे शुद्ध थियो आहीं। मां तुंहिंजी स्तुति करण ते ॾाढो ख़ुशि थियो आहियां।
ब्रह्मा जी ऐं ॿिया जेके बि मुंहिंजा भक्त आहिनि तिन खे मां पंहिंजो प्यारो ॼाणा थो। तप मुंहिंजो हिरदो, बदन मुंहिंजो धर्म ऐं आत्मा ऐं देवताऊं मुंहिंजा प्राण आहिनि। उन जगत जे पैदा करण वारो मां ई आहियां। ब्रह्मा बि तप जे प्रताप सां हिन जगत जी रचना कई आहे। सो तूं बि अस्की नाले छोकिरी पंच प्रजापतिअ जीअ सां विहांउ करे मथनि भोग करण सां दुनिया पैदा कर। मानसी सृष्टि अलॻि थी तप करण वास्ते हली वञे थी, छो जो उन खे कंहिं सां प्रीत नथी थिए। स्त्री ऐं पुरुष जे भोग करण सां मोहिणी सृष्टि पैदा थिए थी, जा संसारी माया में अहिड़ी तरह वेरियल रहंदी जहिड़ी तरह गुड़ ते माकोरा वेरजनि था। अॼु खां वठी सभु मथनि वसीले दुनिया में पैदा थी पंहिंजनि कर्मनि जो फल पाईंदा। ईअं चई नारायण जी उतां अंतर ध्यान थी विया ऐं दक्ष उन छोकिरीअ सां विहांउ करे घर अची राज करण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 4 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।